इस्लामाबाद हाई कोर्ट पीटीआई चेयरमैन की सजा मौतली वारी दरख्वास्त ते धुरियुनि जा दलील ॿुधण खां पोइ फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो, जेको सुभाणे सुबुह 11 वॻे ॿुधायो वेंदो। चीफ जस्टिस उमर फारूक रिमार्क्स ॾिना आहिनि त इलेक्शन कमीशन ऑफिस खे शिकायत दाख़िल करण जो चयो। छा सेक्रेटरी इलेक्शन कमीशन खां सवाइ ॿियो को शिकायत दाख़िल कराए सघे थो? सेक्रेटरी इलेक्शन कमीशन ई पाण खे लाॻापियल माण्हू कीअं सम्झे वरितो? इस्लामाबाद हाई कोर्ट के चीफ जस्टिस आमिर फारूक और जस्टिस तारिक जहांगीरी की सरबराही में बरुकनी बेंच तोशाखाना केस में पीटीआई चेयरमैन के मिलियल सजा खिलाफ संदस दरख्वास्त ते ॿुधणी कई। ॿुधणी शुरू थी तो बैरिस्टर अली जफर पीटीआई चेयरमैन से मुलाकात की इजाज़त लाइ दरख्वास्त कई, जंहिं चीफ जस्टिस आमिर फारूक चयो तो उम्मीद है तो सजा मुअतली की दरख्वास्त ते अॼु ई फ़ैसिलो थी वेंदो। इलेक्शन कमीशन के वकील पीटीआई चेयरमैन की सजा मुअतली की मुखालफत कंदे मुख़्तलिफ़ कानूनन और अदालती फ़ैसलन जा हवाला ॾिना। इलेक्शन कमीशन के वकील चयो तो पब्लिक प्रोसिक्यूटर के पहिरियां नोटिस करण ज़रूरी है, जंहिं जस्टिस आमिर फारूक चयो तो शिकायत इलेक्शन कमीशन दाखिल कई हुई, रियासत न। तव्हां ट्रायल कोर्ट में यह ॻाल्हि न कई, तव्हां पहिरियों भेरो ईअं चई रहा आहियो। इलेक्शन कमीशन के वकील भारतीय अदालत के फैसले जो हवालो ॾींदे चयो तो राहुल गांधी के खानगी शिकायत में 2 साल कैद की सजा ॿुधाई वई। राहुल गांधी सजा मुअतली लाइ दरख्वास्त दाखिल कई, जेका रद्द कई वई। अदालत फैसलो ॾिनो तो सजा मुअतल करण को हार्ड एंड फास्ट रूल न है। वक़फ़े खां पोइ केस की ॿुधणी ॿीहर शुरू थी तो चेयरमैन पीटीआई जो वकील लतीफ़ खोसा रोस्टम ते आयो ऐं चयाईं तो हू इलेक्शन कमीशन के वकील के दलीलन में मुदाखलत न करण नथो चाहे, पर कुछ फैसलन जा हवाला ॾियण चाहे थो। पीटीआई चेयरमैन के वकील सुप्रीम कोर्ट पारा नवाज शरीफ की सजा मुअतली वारे फैसले जो हवालो ॾींदे चयो तो इलेक्शन कमीशन के वकील उन ॾींहुं 1 कलाक वरितो, अॼु बि 2 कलाक वठी वियो आहे। इलेक्शन कमीशन के वकील चयो तो जवाबदार के वकील बयानो बणाए छॾियो आहे तो ही पहिरियों केस है जंहिंमें जवाबदार के पंहिंजो दिफ़ा करण जो मौक़ो न ॾिनो वियो। इलेक्शन कमीशन के शिकायत दाखिल करण की इजाज़त न मिलण ते एतराज़ उथारियो वियो। हकीकत में इलेक्शन कमीशन के सेक्रेटरी इलेक्शन कमीशन की हिदायतुनि ते ही शिकायत दाखिल करण की इजाज़त ॾिनी। इलेक्शन कमीशन की यह इजाज़त रिकॉर्ड जो हिस्सो है। जस्टिस आमिर फारूक चयो तो इलेक्शन कमीशन ऑफिस के शिकायत दाखिल करण जो चयो, का मखसूस माण्हू के न। तव्हांजा दलील पंहिंजी जाइ ते, पर इलेक्शन कमीशन के सेक्रेटरी पाण खे लाॻापियल शख्स कीअं समझी वरितो? सेक्रेटरी इलेक्शन कमीशन शिकायत दाखिल करण जो छो चयो? इलेक्शन कमीशन इहो न चयो तो सेक्रेटरी इलेक्शन कमीशन जेको ज़रूरी समझे इहो करे। इलेक्शन कमीशन इहो न चयो तो सेक्रेटरी इलेक्शन कमीशन जेको ज़रूरी समझे उहो करे। कमीशन त ऑफिस के शिकायत दाखिल करण जो हिदायतूं जारी कयूं हुयूं। इलेक्शन कमीशन के वकील चयो तो इन शिकायत जो मसवदो इलेक्शन कमीशन मंजूर कयो। इलेक्शन कमीशन की फुल कमीशन शिकायत की मंजूरी ॾिनी। इस्लामाबाद हाई कोर्ट के चीफ जस्टिस चयो तो इलेक्शन कमीशन ऑफिस के ईअं करण जो हुकुम ॾिनो। छा सेक्रेटरी इलेक्शन कमीशन खां सवाइ ॿियो को शिकायत दाखिल कराए सघे पियो? छा इलेक्शन कमीशन जो डीजी कानून इहा शिकायत दाखिल कराए सघे पियो? इलेक्शन कमीशन के वकील चयो तो सेक्रेटरी इलेक्शन कमीशन जो इंतजामी सरबराह हूंदो है, जंहिं जस्टिस आमिर फारूक रिमार्क्स ॾिना त हाई कोर्ट और सुप्रीम कोर्ट जा इंतजामी मामला रजिस्ट्रार हलाए रहा आहिनि। छा चीफ जस्टिस रजिस्ट्रार के कार्रवाई करण लाइ चवंदो या ऑफिस के? इस्लामाबाद हाई कोर्ट के चीफ जस्टिस इलेक्शन कमीशन के वकील खां पुछाणो कयो तो तव्हांजा कहिड़नि नुक़्तनि ते दलील रहिजी विया आहिनि? जंहिं ते वकील चयो तो दिफ़ा वारे हक़ ऐं 4 महीननि में शिकायत दाखिल करण वारनि नुक़्तनि ते दलील ॾियणा आहिनि। दलील अॼु मुकमिल न थी सघंदा। जंहिं ते जस्टिस आमिर फारूक चयो त न अॼु ई दलील मुकमिल कयो, तव्हां दलील जारी रखो। 2 नुक़्ता आहिनि। सज़ा मुअतली हूंदी आहे त एॾनि तफ़सीलनि में नाहे वञिबो। जेकॾहिं तव्हां दलीलनि खे एतिरो ई डिघो रखियो त पोइ अपील ते ई फ़ैसिलो थी वेंदो। बाद में इस्लामाबाद हाई कोर्ट पीटीआई चेयरमैन की सजा मुअतली की दरख्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो, जेको 29 अगस्त ते सुबुह 11 वॻे ॿुधायो वेंदो।